जेकॾहिं नैना पुलिस ऑफिसर हुजे हा ऐं धाड़ेलनि सां तव्हांजो मुक़ाबिलो थिए हा जी ऐं धाड़ेलनि ते तव्हां कमांड हासिलु कयो हा, यानी कि तव्हां उन्हनि ते ग़लबो हासिलु कयो आहे, उन्हनि खे मारण वारा हुजो आहे, टे धाड़ेल तव्हांजे साम्हूं तव्हां पकता आहिनि जिन में तव्हांखे गोली हणणी आहे। सभ खां पहिरां कहिड़े धाड़ेल खे गोली हणंदो? इतफ़ाक़ सां उन्हनि जा नाला फ़नकारनि सां थोरा मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। उहो खणी चवां त तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, पर हू फ़नकार असांजा असासो आहिनि, हे ईअं सम्झो धाड़ेल आहिनि। सवालु आहे तव्हां खां त टे धाड़ेल या चारि धाड़ेल, जिगर जलाल, जोगी जलाल, वहीद हिकिड़ो, ज़ुल्फ़कार मंगी, तव्हां जेकॾहिं पुलिस ऑफिसर हुजो आहे, सभ खां पहिरियों कंहिंखे मारियो आहे? ज़ुल्फ़कार मंगी। ज़ुल्फ़कार मंगी खे मारियो आहे? हाँ, छो त उहो असांजो पंहिंजो आहे ऐं उहो सम्झी सघे थो त हिकिड़ो सिर्फ़ु शो जी हथ जी ॻाल्हि आहे। अगरि मां कंहिं ॿिए जो नालो खणंदमि त सही नथो लॻे। ज़ुल्फ़कार मंगी राइट आहे। ज़ुल्फ़कार मंगी खे जेकॾहिं नैना नाज़ पुलिस ऑफिसर हुजे हा त मारे हा। सो ॿियो सुवालु मुंहिंजो इहो आहे त जेकॾहिं तव्हां पुलिस ऑफिसर हुजो हा, तव्हांजी हद में तव्हां पुलिस ऑफिसर आहियो, हिकिड़ो शो थियो जेको परमिशन तव्हांखां न वरिती वई, उन शो में सिंगर हो मुमताज़ मौलाई, जंहिंमें माण्हुनि शराब पी करे नुक़सानु कयो, झेड़ो कयो, मथा फाटा माण्हुनि जा। हाणे तव्हां उते आया आहियो उन जाइ वारदात ते जिते इहो मामिलो थियो आहे, बग़ैर परमिशन जे शो थियो। तव्हां सिंगर खे ॿुधंदव, तव्हां उन शो कराइण वारे खे ॿुधंदव, या उन्हनि माण्हुनि खे ॿुधंदव जिन झेड़ो कयो आहे? जंहिं शो करायो आहे उनजी, हा, उनजो कमु हो परमिशन वठणु। उनजो कमु बिल्कुलु सिंगर्स जो कमु न हूंदो आहे। बिल्कुलु। जेकॾहिं पुलिस ऑफिसर हुजे हा नैना नाज़ ऐं SP जेको SSP अव्हां जे मथां मतिलबु रैंक में हुजे हा, कहिड़ो SSP तव्हां आर्टिस्टनि में मां नालो पुछंदुसि? ऑप्शन आहिनि? ऑप्शन आहिनि जी। ऑप्शन आहे बालक सिंधी, ऑप्शन आहे तुफ़ैल संजराणी, ऑप्शन आहे मुमताज़ मौलाई, ऐं ऑप्शन आहे मास्टर फ़तेह। न, मास्टर फ़तेह त हाणे कंहिं बि हिसाब सां पुलिस में नथो सूटेबल लॻे। इहो तुफ़ैल संजराणी, हाइट वग़ैरह हिसाब, हाइट वग़ैरह, उहो SP हुजे, तव्हां उन अंडर में कमु करणु पसंदि कयो हा। जेकॾहिं पुलिस ऑफिसर हुजो हा, टे फ़नकार अव्हां जे लॉकअप में हुजनि हा, ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े खे छॾिणो हुजे हा, अच्छा, लॉकअप में हुजनि हा, कंहिं बि हिकिड़े जी तव्हांखे इजाज़त आहे त तव्हां छॾे सघो थियूं, कहिड़े आर्टिस्ट खे लॉकअप मां ॿाहिरि कढो आहे? ग़ुलाम हुसैन उमराणी खे, मुमताज़ मौलाई खे, या मास्टर फ़तेह खे? मुमताज़ मौलाई। मुमताज़ मौलाई खे रिहा कयो आहे। छो त हो मतिलबु दिलि जो सफ़ा बि बुरो इंसानु न आहे। अगरि ठीकु आहे, ग़लती में अहिड़ी ग़लती करे छॾी अथई त उहो माफ़ु कयां। न त ग़ुलाम हुसैन उमराणी दिलि जो बुरो आहे? उन सां एॾो मीटअप नाहे करे थियो। ऐं मास्टर फ़तेह अली दिलि जो उहो बुरो? तमामु बहितरीनु इंसानु आहे, उहो गुनाह करे ई नथो सघे। न त जेल में आहे, लॉकअप में आहे, तव्हांखे पाणे कोई न कोई तर्स खाई हुनखे कढी छॾंदो। तव्हां मुमताज़ मौलाई खे कढियो। PTS में हिकिड़ो शो कराइणो हुजे हा, पुलिस ट्रेनिंग सेंटर जेको थींदो आहे पुलिस जो, ऐं तव्हांजे हथ में हुजे हा त तव्हां उहो प्रोग्राम सॼो ऑर्गेनाइज़ तव्हां कयो आहे पुलिस जे हवाले सां, ऐं उन मां को हिकिड़ो उन में हिकिड़ो फ़नकार तव्हांखे घुराइणो हुजे हा, त तव्हां कहिड़े फ़नकार खे दावत ॾियो हा उन प्रोग्राम में? ऑप्शन हिन में न आहे। अच्छा, पोइ मां तुफ़ैल संजराणी खे ई दावत ॾियां। तुफ़ैल संजराणी खे? SP बि तुफ़ैल संजराणी खे कयो आहे? उहो ऑप्शन चेंज करिणो आहे? न, मां तव्हांजी, हा, न, तुफ़ैल संजराणी छा आहे त उहो परफॉर्मर आहे। उहो परफॉर्मर आहे? बिल्कुलु। पुलिस ऑफिसर जेकॾहिं तव्हां हुजो हा त टिनि आर्टिस्टनि मां को हिकिड़ो आर्टिस्ट, ऑप्शन मां तव्हांखे ॾियां थो, जी, उनखे पुलिस में भर्ती करिणो हुजे हा, ऐं तव्हां वटि हिकिड़ी आहे गुंजाइश भर्ती करे सघो थियूं, ठीकु, त तव्हां कहिड़े आर्टिस्ट खे पुलिस में भर्ती कयो आहे? कॉमेडी आर्टिस्ट आहिनि, अलीगुल मला, सोराब सूमरो, या गामू? गामू, बग़ैर सोचे गामू चई छॾियो। गामू हिन वक़्तु गामू जो तमामु, गामू जेकॾहिं पुलिस में तव्हां भर्ती करायो आहे त चोर त पकड़े न सघिया, रुगो खिलाए खिलाए मारिया। बसि कीअं न कीअं मार त ॾे न, खिली खिली अॻिला मरी वञे न। खिली खिली मरी वञे न। तव्हां जेकॾहिं पुलिस में हुजो हा जी, त तव्हां पाण कहिड़े गुलकार खे पसंदि कयो आहे? गुलकार मास्टर फ़तेह। मास्टर फ़तेह खे पसंदि कयो आहे?
तमामु ज़बरदस्त। तव्हां वटि हिकु FIR कटाइण लाइ औरत अचे हा, जिन सां कुझु औरतुनि मसइलो कयो आहे। उन में हिकु नालो आहे निगत नाज़, ॿियो आहे सनम मारवी ऐं टियों आहे मार्बल। कंहिंजो नालो पहिरियों लिखो आहे FIR में? हा जल्दी, हिन जो त हुजे नालो, पहिरियों लिखांसि। अहिड़ी त कोई बि न आहे टिनिनि मां। अहिड़ी का बि कोन्हे। लिखणो तव्हांखे आहे नालो, टिनिनि जा नाला लिखणा आहिनि। औरत वरी हिकिड़ी बि- तव्हां वटि दाई आई आहे त FIR में हुन सां मसइलो थियो आहे, झेड़ो थियो आहे या कुझु बि थियो आहे, FIR में नालो लिखणो आहे ऐं केस वाकई उन्हनि ते ठहे थो मगर त ज़रूरी आहे नालो नालो लिखणो ज़रूरी आहे, पर पहिरियों निगत कंहिंजो नालो नाज़। लिखो आहे? पहिरियों निगत लिखो आहे FIR में नालो। वो मुआ गुॾिंगी आहे थोड़ी, थी सघे थो झगड़ो करे सघे थी। करे सघे थी। हा। अच्छा अच्छा, कहिड़ी इन्हनि मां सिंगर आहे जंहिंजो नालो तव्हांजी दिलि न चवे यार हिन जो नालो छो थी खणे, न लिखांसि हा? टई तेज़ आहिनि। टई तेज़ आहिनि। हा टई मतिलबु हिन वक़्तु जेको टाइम माना तव्हांजी दिलि कंहिं ते बि न चवे या त माना हिन जो नालो न लिखां, टिनिनि जो या त लिखो। टिनिनि जो न लिखां या त पोइ टिनिनि जो लिखां।